जज छा जेका आहिनि, एजेंसियूं छा जेका आहिनि, इहे इदारा छा जेका आहिनि, रियासत छा जेका आहे, एॾो वॾो ज़ुल्म इंसानियत ते, पोइ बि इहे इदारा ख़ामोश आहिनि। लेकिन तव्हांजी ख़ामोशी दुनिया ताईं रही सघे थी, लेकिन इन बत्श रब्बिक लशदीद, क़यामत जे ॾींहुं रब खे इहे ज़िमेदार छा जवाबु ॾींदा। तंहिंजे करे तव्हां ॾिठो हिन सैलाब में रियासत जे ज़िमेदारनि, ख़ासि तरह सां सिंध हुकूमत जे ज़िमेदारनि जेको इंसानियत सां ज़ुल्म कयो आहे, शायदि पाकिस्तान जी तारीख़ जे अंदरि सूबे सिंध में एतिरो ज़ुल्म न थियो आहे जेतिरो ज़ुल्म हिन सैलाब जे हालात में सिंध हुकूमत सिंध जे अवाम जे मथां कयो आहे। भले उनखे ॻाल्हि गौरी लॻे, लेकिन अल्हम्दुलिल्लाह मज़हबी तबके वध में वध इंसान ज़ात जी ख़िदमत कई। तव्हां ॾिठो मुख़य्यर हज़रात आहिनि, उलमा आहिनि, दीनदार आहिनि, उन्हनि ते उन्हनि जो एतमाद हो। हर आलिम दीन, हर दीनदार शख़्स उन्हनि ख़िदमतूं कयूं। कंहिं जूं ख़िदमतूं फेसबुक ते आयूं, कंहिं जूं ख़िदमतूं फेसबुक सोशल मीडिया ते न आयूं, लेकिन हज़ारे अहिड़ा आलिम दीनदार आहिनि जन इंसान ज़ात जी ख़िदमत कई। मां ॿियो नथो ॾिसलियां, तव्हांजे पन्ने आक जे शहर में हिकिड़े दोस्त खे मां अर्ज़ु कयुमि त बाबा तूं बि वञी ग़रीबनि जी ख़िदमत कर। चइसे हाज़ुर साईं, उन हज़ार खनि इंसाननि खे राशन ॾिनो, लेकिन उन जी हिकिड़ी बि तस्वीर फेसबुक ते न आई आहे। अहिड़ा बि माण्हू आहिनि, अहिड़ा बि इंसान आहिनि। तंहिंजे करे मुख़य्यर हज़रात खां, रिफ़ाई इदारनि खां, उलमा जे वास्ते सां उहा शइ हक़दारनि ताईं पहुती आहे, लेकिन न पहुती त जेका रियासत जे ज़िमेदारनि खां न पहुती। जज छा जेका आहिनि, एजेंसियूं छा जेका आहिनि, इहे इदारा छा जेका आहिनि, रियासत छा जेका आहे, एॾो वॾो ज़ुल्म इंसानियत ते, पोइ बि इहे इदारा ख़ामोश आहिनि। लेकिन तव्हांजी ख़ामोशी दुनिया ताईं रही सघे थी, लेकिन इन बत्श रब्बिक लशदीद, क़यामत जे ॾींहुं रब खे इहे ज़िमेदार छा जवाबु ॾींदा। इहे हुक्मरान सम्झनि हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा आहिनि। बैतुल मुक़द्दस फ़तह थो थिए, मुसलमाननि खे मिले थो, हज़रत उमर साईं वापसि अचनि था। रस्ते में हिमस यहूदियुनि जो शहर आहे, यहूदियुनि जी आबादी आहे, यहूदियुनि जी। हज़रत उमर साईं उतां गुज़र था करनि, उछड़ी थी। हिकिड़ो यहूदी आहे, पोड़ो ज़ईफ़ कमज़ोर आहे, हथ डिघो करे ख़ैर थो घुरे। हज़रत उमर साईं उछड़ी ते हिन, पुछनि था हे केरु आहे? चइसे यहूदी आहे। चए छा अथसि? चए हिन जे अखियुनि में नज़र दीद न आहे, नाबीनो आहे, पोड़ो आहे, कमज़ोर आहे, हिन खे खाइण पीअण खां को सहारो न आहे, तंहिंजे करे हथ डिघो करे ख़ैरात थो घुरे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु उन वक़्त में लफ़्ज़ फरमाया, जेकॾहिं मां उमर खां रब साईं ॿिए कंहिं गुनाह जी पुछा न करे, सिर्फ़ु इहो यहूदी जेको उमर जी हुकूमत में, उमर जी ख़िलाफ़त में, उमर जी रियासत में यहूदी गैर मुस्लिम आहे, नाबीनो पोड़ो आहे, जे बुख ऐं फाके जे करे इहो इंसान अहिड़ी ज़िंदगी गुज़ारे जे मां उमर मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबीअ खां रब क़यामत जे ॾींहुं ॿिए कंहिं गुनाह जी पुछा न करे, इन यहूदीअ जे ग़ुर्बत फ़क़ीरी जी पुछा करे, त उमर क़यामत जे ॾींहुं रब खे जवाबु न ॾेई सघे। इहो इस्लाम आहे, इहो दीन आहे, इहा मुआशरत आहे। अहिड़े दीन इस्लाम खे बेदीन कुवतूं, सेक्युलर लिबरल तबिको नथो तस्लीम करे, त मज़हबी तबिको न अचे, उलमा न अचनि। तंहिंजे करे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु उन यहूदी नाबीने पोढ़े इंसान जी ग़ुर्बत खे ॾिसी पंहिंजी ख़िलाफ़त में क़ानून पास कयो। जेके बि पोढ़ा ऐं कमज़ोर आहिनि, जेके कमाइण जे क़ाबिल न आहिनि, उन्हनि खे औलाद बचड़ा न आहिनि, सहारो न आहे, उनजो ख़र्चो हज़रत उमर जे मथां आहे, महाना वज़ीफ़ो थो मिले। त मुआशरत दीन थो सेखारे, इहो दीन आहे मुसलमानो। सिर्फ़ु दीन निमाज़ रोज़ो न आहे। तव्हां असां इहो सम्झंदा आहियूं बसि दुरूद पाक पढ़िजे, क़ुरान पाक पढ़ियोसीं, बसि ॾाढ़ी रखीसीं, असां वॾा दीनदार आहियूं। न न, इहो दीन जो हिसो आहे, मुआशरत। चौथी शइ आहे अख़लाक़। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अकमलुल मोमिनीन ईमानन अहसनुहुम खुल्क़ा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक़। रब इन जे करे मोकिलियो, मां तव्हांखे सुहिणा अख़लाक़ सेखारियां। अख़लाक़ इहो अलाह जो नबी थो ॾसे, दीन जो हिसो आहे। ऐं आख़िरी शइ दीन जी छीं शइ आहे निज़ाम हुकूमत। निज़ाम हुकूमत जंहिंखे ख़िलाफ़त चइबो आहे। जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां हिजरत करे आया, उम्मत खे जिहाद मिलियो, महबूब मुस्तफ़ा दुनिया खां सफ़र कयो रबीउल अव्वल में,
तो उम्मत के खिलाफत मिली। अबू बकर सिद्दीक खलीफा, उमर फारूक खलीफा, उस्मान ज़िन्नुरैन खलीफा, अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु खलीफा, ये चारे खुलफाए अरब इहो निज़ाम हुकूमत आहे। इहो उम्मत मुस्लिम खे मिले थो। तंहिंजे करे रबियुल अव्वल में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत में तव्हां असांखे इहे शयूं मिलियूं। हिकु उम्मत खे आज़ादी मिली, ॿियो उम्मत खे क़ुरान शरीयत मिलियो, टियों उम्मत खे जिहाद इस्लाम जो जज़्बो मिलियो, टियों उम्मत खे खिलाफ़त चइनि सहाबिन जी निज़ाम खिलाफ़त मिली, जंहिंखे निज़ाम हुकूमत चइबो आहे। अल्लाह करीम तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा सां निस्बत अता फ़रमाए। उलमा जी कसरत आहे। शायदि मूंखे हाफ़िज़ साहब दुआ जे लाइ अर्ज़ु कयो हो, पर दुआ कुझु डिघी थी वई आहे, तंहिंजे करे इन शइ ते इख़्तिताम था कयूं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।